तव्हां केरु आहियो? तव्हांखे हिते असां पहिरियों कॾहिं न ॾिठो आहे। मां बिलाल जो नंढो भाउ आहियां। मां पहिरियां ॻोठ रहंदो हुयुमि, हाणे हिते शिफ्ट थियो आहियां। मूंखे हे बिलाल जो भाउ त नथो लॻे, मूंखे लॻे थो हे कूड़ थो ॻाल्हाए। मोहिब, तूं अंदरि छा पियो करीं? तोखे झलियो आहे न मां, मुंहिंजे दोस्तनि जे साम्हूं तूं न वेंदो कर। भाउ तव्हां ॿाहिरि वियो हुयव, इन करे मां सोचियुमि तव्हांजे दोस्तनि खे पाणी पीआरे अचां। तूं वेगो आहे, वेगो ई थी रह। घणो पंहिंजो थियण जी कोशिशि न कंदो कर। हल हाणे निकिरी वञे था। अस्सलामुअलैकुम। यार तव्हां अचो पिया, ॿुधायो था मूंखे घटि में घटि मां तव्हांजे खाइण पीअण जो त इंतज़ाम कयां। न न यार, खाइण पीअण जो को मसइलो न आहे, पर असांखे हिकु ॻाल्हि जो ॾाढो दुख थियो। तूं पंहिंजे नंढे भाउ जे बारे में असांखे कॾहिं ॿुधायो न आहे। न न यार, अहिड़ी ॻाल्हि ई न आहे। हो कहिड़ो मुंहिंजो सॻो भाउ आहे, हो ॻोठ हूंदो आहे यार। 2-3 ॾींहं थिया अथसि शहर में शिफ्ट कयो थी मां। तूं बादशाह माण्हू आहे बिलाल, तोखे कहिड़ी ज़रूरत हुई हुनखे शहर में शिफ्ट करण जी? यार तुंहिंजा एॾा अमीर अमीर दोस्त आहिनि, अगरि हिन खे हिते ॾिसंदा तोसां त दोस्ती ख़तमु करे छॾींदा। हाणे तोखे जेतिरो जल्दी थी सघे थो हिन ॻोठ वापसि मोकिले छॾ। यार ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आहे, ॾिसां थो हिन जो अॼु मां को न को बंदोबस्तु कयां। चलो बिलाल भाई, हाणे पोइ असांखे बि इजाज़त ॾियो, असां बि हाणे हलूं था। अल्लाह हाफ़िज़। मोहिब, कराई नहीं अॼु तूं मुंहिंजी बेइज़ती मुंहिंजे दोस्तनि जे अॻियां। निकिरी वञ हाणे मुंहिंजे घर मां। भाउ तव्हां मूंसां ईअं छो था कयो? वेगो ई सही, पर मां तव्हांजो भाउ त आहियां नी। हिन घर में मुंहिंजो बि ओतिरो ई हिसो आहे। इहे हिसे बिसे जूं ॻाल्हियूं न करे ॾेखार। छाजो हिते तुंहिंजो हिसो आहे? तूं वेगो आहे ऐं वेगो थी रह। निकिरी वञ हितां ऐं ॿीहर हेॾे अचण जी का बि ज़रूरत न आहे। निकिरी तां। काॾे बि न वेंदमि मां। निकिरंदे कीअं न तूं हितां? हलियो वञ हितां ऐं अॼु खां पोइ हिन घर में अचण जी कोशिशि बि न कजां। यार बिलाल, तव्हांजो नंढो भाउ नथो ॾेखारिजे। यार हुनजे करे मुंहिंजे दोस्तनि जे अॻियां मुंहिंजी बेइज़ती पई थिए, इन जे करे मां हुनखे वापसि ॻोठ मोकिले छॾियो। यार तव्हां ग़लति कयो, हू वेगो ई सही पर तव्हांजो भाउ त हुयो। अड़े यार छा ग़लति कयो, असली रिश्तो दोस्ती जो ई हूंदो आहे। इहे भाउ कुझु बि न आहे हूंदो। यार मुंहिंजी नज़र में त तव्हां ई ग़लति कयो आहे। कॾहिं तव्हां पंहिंजे दोस्तनि ऐं भाउ खे आज़माए ॾिसो। हा सही आहे भाई, हर कंहिंखे पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। यार हे बि चए त सही पियो, आज़माए ॾिसां थो हिनखे। बिलाल जी का? हाँ बिलाल। यार वकार इहो मूंखे ब्लड जी ज़रूरत आहे, जल्दी तूं मुंहिंजे घर अची वञ। न न, मां अचां थो, बसि अचां, थोरी देरि बसि फ्री थी मां अचां थो, ठीकु आहे? हीअ त थी वियो दोस्त, ऐं मूंखे उमेद आहे त मुंहिंजो दोस्त ज़रूरु ईंदो। बाक़ी रही ॻाल्हि भाउ जी, भाउ ॾे फॉर्मेलिटी ख़ातिर मैसेज करे थो छॾियां। आयो त ठीकु आहे, न आयो त हुनखे चवंदुमि ॾिठई मां आज़मायो मां, मैसेज करे थो छॾियां। हाणे ॾिसूं त केरु सचो आहे। दर खड़के थो यार, लॻे थो अची वियो मुंहिंजो दोस्त। मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो भाउ न, मुंहिंजो दोस्त अॻु में ईंदो। छा थियो भाउ? ख़ैर त आहे? तव्हांखे जेतिरे खून जी ज़रूरत आहे मूंखां वठो नी। यार हे मां छा करे छॾियो, हे त मूंखां वॾी ग़लती थी वई। काश मां अॻु में आज़माए छॾियांसि हा। वाह यार, मूंखां वॾी ग़लती थी वई आहे। मां दोस्तनि खे मथे करे ऐं तोखे घटि कयो आहे। माफ़ कजांइ यार मूंखे, ऐं अच, हे घर तुंहिंजो ई आहे। अॼु जे दौर में पाण स्टेटस ऐं शोहरत खे सगन रिश्तनि खां बि वधीक सम्झंदा आहियूं। एतिरी हद ताईं जो असां इहो बि विसारे विहंदा आहियूं त भाउ जो बाज़ू ऐं सहारो हूंदो आहे। असांखे खपे त असां पंहिंजनि खे हर शइ में अहमियत ॾियूं। उहो चवंदा न आहिनि त गैर मारे त फिटो कंदो आहे।
ऐं पंहिंजो मारे त छांव में रखंदो आहे। अगरि असांजो हीउ मैसेज तव्हांखे पसंदि आयो हुजे त पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूरु पुॼाइजो।